अस्सलामुअलैकुम नाज़रीन, दादू न्यूज़ विश में भलीकार आया दानिश कुछ अॼु असीं आया हूँ दादू जे दरगाह हज़रत अमीर पीर राजल वीर जे उर्स मुबारक ते जिते उठनि जी डोड़ कराई पई वञे, उठनि जा रक़्स कराया पिया वञनि। मल पहलवान पंहिंजे मल जो ज़ोर आज़माइनि पिया, हिक ॿिए खे जाठा ऐं बचू करे हिक ॿिए खे मल दसे ऐं इनाम हासिल कनि पिया। हिते ॿारनि जे लाइ तफ़री जे लाइ झूला लॻाया विया आहिनि, मिठाई जा दुकान लॻाया विया आहिनि ऐं हुन सां गॾोगॾु जेके ॿार अचनि था उन्हनि मेले घुमण उन्हनि जे लाइ रांदीगनि जा पिण स्टॉल लॻाया विया आहिनि। मेले में सिंध तोड़े पूरी सिंध समेत पंजाब जा बि उठ हिते आया आहिनि जेके रक़्स कनि पिया ऐं डोड़ूं लॻाइनि पिया। अवां फुटेज जे ज़रिए उहे स्क्रीन दादू इशू जी स्क्रीन ते ॾिसी सघंदो। हिते जेके मेलो घुमण आया आहिनि, मेले जा शौक़ीन उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। साईं, मेले जे हवाले सां ॿुधाइजो त मेलो घुमण आया हुआ, कीअं पिया ॾिसो हिन मेले खे? साईं, बेहतरीन ही अमीर पीर जो मशहूरु हिकिड़ो तारीख़ी पुराणो मेलो आहे जेको कच्चे तरफ़ आहे ऐं हिन मेले में असांखे पुसाटियल जेको माहौल हो उन खां असां निकिरी माण्हू जेके आहिनि हिते पहुता आहिनि, पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा वठी आया आहिनि। हिन में जेको आहे सो उठनि जी जेका आहे गोए आहे, उन्हनि जो रक़्स जेको आहे उहो ॾेखारियो वियो। उन खां पोइ मल जेको आहे न मुख़्तलिफ़ सिंध जे कुंड कुर्छ मां मल पहलवान अचनि था, उन्हनि जो जेको सो हिते मलाखड़ो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे ख़ूबसूरत दुकान जेके आहिनि दुकानदारनि सिंगारिया आहिनि। हीअ गवर्नमेंट जी परमिशन सां अॼु जेको हीउ मेलो अमीर पीर जो लॻो आहे उहो 10 ॾींहं जेको सो मुसलसिल हलंदो, छाकाणि त हीअ दादू जो वेझो आहे। उन जे करे हिते रश जेका आहे सा तमामु घणी थींदी आहे। अॼु बि जेको आहे दादू जे कुंड कुर्छ मां हिननि जिते मेलो ई ॻोठ अमीर पीर में लॻो आहे उन जे कुंड कुर्छ में जेके बि इर्द गिर्द जा ॻोठ आहिनि उहे सभु नंढड़ा तोड़े वॾड़ा जेके ॿारड़ा आहिनि उहो ही मेलो घुमण आया आहिनि। ऐं हिन मेले में जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा स्टॉल लॻा आहिनि, जीअं मिठाइनि जा स्टॉल आहिनि, सिङर बूंदी जा स्टॉल आहिनि ऐं उन खां पोइ किशमिश ऐं इन्हनि जा स्टॉल आहिनि। उन सां गॾु नंढनि नंढनि ॿारनि जे लाइ ख़ूबसूरत रांदियुनि जा जेके स्टॉल लॻल आहिनि। हिते जेका आहे हिकिड़ी नंढी गाॾी आहे, रेल गाॾी आहे, उन ते नंढड़ा ॿार जेको घुमी करे तमामु लुत्फ़ अंदोज़ थियनि था। उन सां गॾोगॾु जेको हिते फिल्डियूं आहिनि, हिते तमामु जंप खाइण वारियूं जेके आहिनि शयूं आहिनि, नंढड़ा ॿारड़ा तमामु घणो लुत्फ़ अंदोज़ थियनि था। ऐं हिते जेको आहे मौत जो खूह लॻल आहे, उते बि माण्हू जेके आहिनि उहे तमामु सुहिणे नमूने सां अचनि पिया, उहे ॾिसनि पिया। दादू वासियुनि खे मां गुज़ारिश कंदुसि, असांजे इर्द गिर्द में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि, अचो हिन बूसाटियल माहौल में पंहिंजनि ॿारनि खे वठी अचो। हीउ मेलो जेको आहे लॻो आहे, ख़ूबसूरत मेलो लॻो आहे ऐं ख़ूबसूरत मेले खे मचाइण लाइ वधि खां वधि जेको आहे हिन में शिरकत कयो। हीअ दुकानदार जेके बि दुकानदारी कई अथनि, असां तव्हां सभिनी जी ज़िमेदारी आहे त हिननि खां ख़रीदारी करे हिन मेले खे जेको आहे अञा वधीक सुहिणे नमूने सां मचायूं त जीअं हीअ मेलो जेको आहे असां दादू जी सुञाणप थी वञे। ऐं हूअं बि जेको आहे अमीर पीर तमामु पुराणो जेको आहे मेलो लॻंदड़ आहे। करोना जे करे हिन बूसाटियल माहौल जे करे दुनिया जेका आहे सफ़ा तमामु जेका सा तंग थी वई आहे, जेका बंदि गली बि वञी फाती आहे ऐं हींअर जेका आहे करोना जी लहर जेका घटि थी आहे। पर हिन हिकु बूसाटियल माहौल में हिन मेला जेके लॻा आहिनि, इहे ॿारनि जी ख़ुशियूं जेके आहिनि इहे उभारण लाइ, ॿारनि में ख़ुशी जा जज़्बा पैदा करण लाइ ऐं घुमण फिरण लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु माॻ आहे। ऐं तमामु तव्हां ॾिसो पिया मुख़्तलिफ़ तव्हां स्टॉल जेके ॾिठा आहिनि, ख़ूबसूरत स्टॉल लॻल आहिनि। असां हिन इंतिज़ामिया खे दादू इंतिज़ामिया खे सलाम पेश था कयूं त अॼु जहिड़े बूसाटियल करोना जे माहौल में ग़रीबनि जे अजनि खे ग़रीबनि जा जेके चुल्हा आहिनि उन्हनि खे ॿारण लाइ हीउ किरदारु जेको अदा कयो आहे हुकूमत तमामु सुठो दादू इंतिज़ामिया कयो आहे त हिननि ग़रीबनि जा जेके दुकानदार आहिनि, इन्हनि जा घर त मुरागी जेके जिन्हनि जा चुल्हा विसामी विया हुआ, अॼु हिते जेकॾहिं तव्हां बि ईंदो, तव्हां सभु ईंदो त जेतिरी ख़रीदारी कंदो त हिननि ग़रीब गुरबनि खे उहो रोज़गारु मिलंदो ऐं तमामु ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे। असां बि हिते आया आहियूं, दोस्तनि सां आया आहियूं, शयूं वरितियूं अथऊं, शयूं खाधियूं अथऊं, तमामु सुठो जेको सो तमामु सुठियूं ऐं क्वालिटी वारियूं शयूं आहिनि। मेलनि जे हवाले सां अचो ऐं असां घुमिया आहियूं। तव्हां बि जेको सो साईं अॼु मेलो घुमण आया हो, कीअं पिया ॾिसो मेले खे ऐं महांगाई कीअं पिया ॾिसो? सही माशाल्लाह, हीअ असांजे दादू ज़िले जी पुराणी अमीर पीर दरगाह आहे। दादू ज़िले जेके बि दुकान आहिनि या जेके प्रसिद्ध ॻोठ आहिनि माशाल्लाह हिते ईंदा आहिनि जेको ॿारनि जी विंदुर लाइ। बाक़ी जेकी महांगाई लिहाज़ खां कुझु शयूं महांगियूं आहिनि अॻे टाइम खां, पर पोइ बि ॿार जेके आहिनि पंहिंजे विंदुर लाइ उन लाइ काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके विंदुर कनि था ऐं पंहिंजूं शयूं ख़रीद कनि था।
अलहमदिल्ला पुराणो तमामु पुराणो क़दीमी ही मेलो आहे जेको उर्स मुबारक हर साल थींदो आहे। पर किरोना जे करे कुझु घटि रश आहे ऐं घटि जेको आहे सो बाज़ार वग़ैरह लॻियूं आहिनि। असांजी सिंधी सकाफ़त आहे इहे मल आहे, उठनि जी रक़्स आहे ऐं ॿी जेको आहे ट्रिपल रोड थींदी आहे। अलहमदिल्ला उहे असांजे सिंध में जेको हीअ मेला आहिनि इहे रस्मूं उजागर थींदियूं आहिनि। इन करे जेको आहे हीअ जेको सिंधी मेला थियनि था या सिंध में जेके काफ़ी मेला आहिनि इहे सिंधी जेको आहे सकाफ़त जे में उजागर थींदी आहे। ऐं काफ़ी जेके इन शयूं आहिनि ॿारनि जे विंदुर लाइ ॿार ख़ुशी सां ख़रीद कनि पिया। असां पंहिंजे दोस्तनि सां हिते गॾिजी आहियूं ऐं हिते अमीरपीर जे ख़ासि करे जेको आहे सो बिह जेके आहिनि तमामु मशहूरु टेस्टी तयारु थींदा आहिनि ऐं पकोड़ा टेस्टी तयारु थींदा आहिनि उहे शौक़ु सां माण्हू खाईंदा आहिनि। ऐं जेके परे परे खाईंदा आहिनि उहे आराम सां जेको आहे सो चांवर मानी ऐं बिह टेस्टी करे खाईंदा आहिनि। ऐं असांजी दोस्तनि सां जेके घुमणु आया आहियूं माशाअल्लाह सुठी बाज़ारियूं आहिनि। उन में जेको आहे सो जेको आहे मिठाइयूं वग़ैरह या ॿारनि जा रांदीका वग़ैरह वठी ॾाढो ख़ुशि थियनि पिया। ऐं असां ही जेको बि दोस्तनि सां वेठा आहियूं ॾाढी ख़ुशी महसूसु थी ऐं वॾी महिरबानी। साईं मेले में घुमण आया आहियो, महांगाई खे कीअं पिया ॾिसो? महांगाई त आहे पर हाणे मथां खां महांगाई थी आहे। ज़ाहिर आहे त मेले में पिणु जेके शयूं मिलियूं आहिनि उहे महांगियूं मिलियूं आहिनि। इनजे करे हू जेको आहे सो महांगी शयूं विकिरो पिया कनि। हिननि जी रोज़ी आहे पर जेकॾहिं महांगाई मथां खां घटि हुजे हा त सस्ती शयूं मिलनि हा। पर हिते तमामु सुठे नमूने सां मेलो थियो आहे। पर जीअं मेलो अॻु में मचंदो हो उहो मेलो न मचियो आहे। उहो शायदि किरोना जे करे इहो थियो आहे। पर हाणे आहिस्ते आहिस्ते मचंदो आहे। गवर्नमेंट खे असां चवंदा अपील कंदासीं त जेको हिन मेले जेके कराइनि था उनखे सपोर्ट कनि, का हेठि ॾियनि या दादू जेके शहर आहे शहरी ते शिरकत कनि था। इहे आसे पासे जा माण्हू अचनि था, दादू जे शहर जा माण्हू ईंदा आहिनि। तकलीफ़ सुठी थींदी आहे। हिन दफ़े थोरी महांगाई थी वई आहे, माण्हू थोरो किरोना जे करे परेशान आहिनि। इन करे ख़रीदारी माण्हू जी घटि थी आहे। मेलो घुमण जे लाइ आयल शौक़ीननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं जेके मेले घुमण शहरी आया आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो चवणु आहे त महांगाई त पंहिंजी जाइ ते आहे पर मेलो क़िस्मती लॻो आहे। इन करे दिलि खोले ख़रीदारी कई आहे। ॿारनि खे बि दिलि खोले रांदीका वठी ईंदा आहिनि ऐं मिठाइयूं वरितियूं आहिनि ऐं ॿी बि खोड़ शयूं जेके आहिनि उन्हनि ख़रीद कयूं आहिनि। ऐं मल ॾिसी ऐं उठनि जी ढोर ऐं उठनि जी रक़्स ॾिसी उहे ख़ूब लुत्फ़ अंदाज़ थिया आहिनि। ऐं ॿार जेके नंढड़ा उहे झूलनि में झूली रहिया आहिनि। ऐं हिन सां गॾु इजाज़त ॾींदा कैमरामैन वकार ख़ुश्क सां गॾु दानिश ख़ुश्क दादू इशू।